अस्सलामुअलैकुम नाज़रीन, बहरान टीवी में भली कार मां हां मुबशर सोलंगी। सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर पारां सऊदी अरब जो सरकारी दौरो। आर्मी चीफ जी सऊदी अरब जे वज़ीर दिफ़ा शहज़ादा ख़ालिद बिन सलमान सां मुलाक़ात में इलाइक़ाई सलामती जी सूरतहाल, दिफ़ाई ऐं अस्करी तावन ते ॻाल्हि ॿोल, स्ट्रेटेजिक शराकतदारी ऐं बदिलजंदड़ जियो स्ट्रेटेजिक चैलेंजिस से ख़यालनि जी ॾेवट। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर के शाह सलमान बिन अब्दुल अज़ीज़ जी शाही फरमान तहत मेडल सां नवाज़ियो वियो। केपीके जे गवर्नर फैसल करीम गुंडी चयो आहे त केपीके में अमन अमान जी सूरतहाल बहितर न आहे। सूबो ॿीहर वॾे एहतजाज जो बार खणी न सघंदो। सूबे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ऑपरेशन जी ज़रूरत आहे। वज़ीर आला जी मंशात फ़रोशन सां लाॻापनि जी ॼाण न आहे। मीडिया सां ॻाल्हाईंदे फैसल करीम गुंडी वधीक चयो आहे त अहिड़ा बयान न ॾियणु घुरिजनि जिन ते बाद में माफ़ी वठणी पवे। बानी पीटीआई महमूद ख़ान अचकज़ई ऐं अलामा नासिर अब्बास ख़िलाफ़ बयान ॾींदो हो। बानी पीटीआई खे पहिरियां उन्हनि खां माफ़ी वठणु घुरिजे। अलामा नासिर अब्बास अडियाला जेल मां थी अचे, उते जूं हालतूं बहितर आहिनि। इस्लामाबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे हल्की ऐं किथे तेज़ बरसात, थधि में इज़ाफ़ो। एबटाबाद ऐं गिलियात शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि ते वक़्फ़े सां बसकारो। नीलम वादी वारनि हेठनि इलाइक़नि में बि बादल बरसी पिया। बाबूसर टॉप ऐं ॿियनि पहाड़ी इलाइक़नि में बि बर्फ़बारी। खानपुर महर वेझो धुरिन में पुराणे संगावती तकरार तां झेड़ो, 3 ॼणा क़त्ल। लुंडी टोड़े वारे इलाइक़े में पिताफ़ी बिरादरी जी धुरिन में झेड़ो, हिक ॿिए मथां हथियारनि जा मुंहं खोले छॾिया। फायरिंग में हिक धुर जा हज़ूर बख्श पिताफ़ी, दोदो पिताफ़ी ऐं असगर पिताफ़ी मारिजी विया। 3 ॼणा ज़ख़्मी। वाक़े बैदि इलाइक़े में छिकताण वारी सूरतहाल। रोड़ी वेझो घर मां चोरी जी कोशिश, मज़ामत ते 2 ॼणा क़त्ल। दुबर थाणे जी हद ॻोठ डिप्टी सावंत में चोरनि ऐं बाग़ियनि में फायरिंग जी ॾेवठ। चोरनि जी फायरिंग में 2 बाग़िया मुख़्तियार ऐं अब्दुल शकूर सावंत क़त्ल, 1 ॼणो ज़ख़्मी। बाग़ियनि जी फायरिंग में हिकु चोर बि मारिजण जा इतला, पुलिस तस्दीक न कई।